टंडोजामा सिंधियाना न्यूज़ नेटवर्क के रिपोर्टर सरफराज अहमद मौजूद वज़ीर आज़म यूथ लैपटॉप स्कीम जी टी मरहले तहत 1025 शागिर्दनि में लैपटॉप विराइण जो सिलसिलो शुरू। इन सिलसिले में सिंध ज़र यूनिवर्सिटी के सेनेट हॉल में लैपटॉप विराइण की इफ्तिताई तकरीब दौरान वाइस चांसलर डॉक्टर फ़तेह मरी और सिंध सुमा के सूबाई सेक्रेटरी नदीमुर रहमान मेमण अंडर ग्रेजुएट और पोस्ट ग्रेजुएट डिग्री प्रोग्रामन जी 40 पोजीशन्स होल्डर शागिर्दनि में लैपटॉप विराया। इन मौके ते ॻाल्हाईंदे वाइस चांसलर चयो त दुनिया में तरक्की में IT जो वॾो अमल दख़ल आहे जॾहिं त ज़राअत में टेक्नोलॉजी जी अहमियत खे नज़रअंदाज़ नथो करे सघिजे। सिंध समाज जे सूबाई सेक्रेटरी नदीमुर रहमान मेमण चयो त असां हिन वक़्तु डिजिटलाइज़ेशन ऐं चटाभेटीअ जे दौर मां गुज़री रहिया आहियूं जॾहिं त पूरी दुनिया असांजी ग्रेजुएट्स लाइ मार्केट आहे। हायर एजुकेशन कमीशन जे रीजनल ट्रेनिंग सेंटर जे डायरेक्टर जावेद अली मेमण चयो त HAC नौजवाननि खे घुरिबल जदीद ज़रूरतुनि सां आरास्ता करे रही आहे। प्राइम मिनिस्टर लैपटॉप स्कीम जी सिंध रीजनल डायरेक्टर मंज़ूर अली रिंद चयो त मौजूदा स्कीम तहत 1 लख शागिर्दनि खे लैपटॉप ॾिना पिया वञनि जॾहिं त मौजूदा स्कीम सां सिंध जी वॾी तादाद में शागिर्दनि खे फ़ाइदो थींदो। इन मौके ते डीन सोशल साइंसिस डॉक्टर एजाज़ अली खोहारो सिंध ज़र यूनिवर्सिटी जे लैपटॉप स्कीम जे फोकल पर्सन डॉक्टर बरकतुल्ला कुरैशी डॉक्टर फ़रखुंदा वारसी पिणु ख़िताब कयो। तकरीब में डीन डॉक्टर ग़यासुद्दीन शाह राशिदी, डीन डॉक्टर मंज़ूर अली अबरू, प्रिंसिपल ZA भुट्टो, ज़रई कॉलेज डोकरी डॉक्टर सुल्तान अहमद मोतिलो, रजिस्ट्रार ग़ुलाम मुहिउद्दीन कुरैशी, डॉक्टर मोहम्मद इस्माइल कुंभर उस्तादनि ॿिनि शिरकत कई। अहिड़ी रीति सूमर खां बाक़ी लैपटॉप विराइण शुरू कया वेंदा।